दिलेर सिंधीअ जी अॼु जी गॾिजाणीअ में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। कॾहिं थधि में ठिठुरजी त ॾिसो, तपंदड़ उस में ज़रा तपी त ॾिसो, कीअं थींदी आहे हिफ़ाज़त मुल्क जी, ज़रा सरहद ते कॾहिं हली त ॾिसो। देश ते पंहिंजो सर्वस्व न्यौछावर कंदड़ वीर जवाननि ते असांखे नाज़ आहे, उन्हनि जी बहादुरीअ ते असांखे फ़ख़ुरु आहे ऐं सलाम आहे उन्हनि जे देशभक्तीअ जे जज़्बे खे। अॼु जी गॾिजाणीअ में असां सां मौजूदु आहिनि आर्मी मैन ब्रिगेडियर मनोहर बंबानी जी, जिन पंहिंजे जीवन जो हिकु वॾो हिसो आर्मी में गुज़ारियो आहे। अॼु हुननि सां रूबरू थी असां कई नयूं ॻाल्हियूं ॼाणंदासीं ऐं आर्मी जी जीवन खे क़रीबीअ सां ॾिसी सघंदासीं। अचो त ब्रिगेडियर बंबानी सां कुझु रोमांचक किस्सा ऐं कुझु खून में अञा हिकु नई लहर पैदा कंदड़ किस्सा ॿुधूं। त स्वागत था करियूं ब्रिगेडियर मनोहर बंबानी जी जो। ब्रिगेडियर साहब, अॼु जी दिलेर सिंधीअ जी गॾिजाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। थैंक यू। प्रोग्राम जी शुरूआत में असां तव्हां सां ॼाणणु चाहींदासीं तव्हांजे बचपन जे उन मंज़र जे बारे में, विरहाङे जो उहो वक़्तु जेको तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो ऐं महसूसु कयो। हाणे पार्टीशन जे टाइम ते मुंहिंजी उमिरि हुई 8-9 साल। नॉर्मली त इहा नंढी उमिरि थींदी आहे, पर कुझु वाक़िया अहिड़ा थींदा आहिनि ज़िंदगी में जे उमिरि केतिरी बि हुजे त उहे हमेशह दिमाग़ में वेहिजी वेंदा आहिनि ऐं उन्हनि मां कुझु मां तव्हांखे थोरो झलकूं ॿुधाईंदुसि। ख़ासि करे जॾहिं हिंदुस्तान पाकिस्तान थियो अगस्त में, ऐं असां उन्हनि ॾींहंनि में लारकाणे में रहंदा हुआसीं ऐं लारकाणो ॾाढो गरम शहरु हूंदो ऊन्हारे में, त असां हलिया वेंदा हुआसीं माइट वठी हलंदा कोयटा में, भई ऊन्हारो हुते कजे। त मूंखे यादगार आहे कोयटा सिंध जो हिसो कोन हो, कोयटा आहे सिंध जो चइजे पर बलोचिस्तान जे पासे हूंदो हो ऐं उतां बलोच घणा ईंदा, पठाण कोन ईंदा, बलोच ईंदा हुता। त कोयटा में काफ़ी सिंधी ऊन्हारे में वेंदा ऐं अक्टूबर नवंबर में वापसि हली ईंदा हुआसीं। छा वरी हिंदुस्तान थोरो सिंध में ठीकु ठाक थी वेंदो, लारकाणो ठीकु थी वेंदो। त उते अटकल अक्टूबर जे महीने में असां ॾिठोसीं त थोरो माण्हुनि में घबराहट हुई। ख़ासि करे जिते असां रहंदा हुआसीं उते सरदार घणा रहंदा हुआ। त चयूं पिए भई हीअ जेके ॼट आहिनि, जेके मुस्लमान आहिनि, लोकल न पर ॿाहिरियां जेके आया आहिनि उहे क़त्लेआम कंदा। शाम जो वक़्तु हो त फादर चयो भई सभई दरवाज़ा बंदि कयो ऐं दरवाज़ा बंदि करे मां ॾिठो वेठे त मुंहिंजो फादर कुर्सी खणी उन जे मथां, जे दरवाज़े जे मथां बादवान थींदा आहिनि उन वटि वेठे ॾिठूं। त नंढा ॿार हुआसीं, असांखे बि शौक़ु हो, त मां बि वरी ॿी कुर्सी खणी, थोरो वॾी कुर्सी हुई, उन जे मथां ॿियो स्टूल रखी मां बि ॾिठो। अलाह, छा त हिन ख़तरनाक नज़ारो हो जो सिखनि खे ख़ासि करके ॿाहिरि करे माण्हू जेके पठाण हुआ उन्हनि वेठे क़त्लेआम कयो उन्हनि खे। त असांखे चयो, मुंहिंजी आवाज़ु कयां त चओ चुप, अहिड़ी हालति हुई। अंदरि छा चइबो आहे, रोशनाई बंदि, लाइट्स ऑफ करे वेठा हुआसीं। राति अलाए कीअं गुज़री असांखे ख़बर कोन पई, पर ॿिए ॾींहुं सुबुह जो जॾहिं ॿाहिरि वियासीं त पुलिस बि हुई, मिलिट्री बि हुई ऐं रस्ता वेठे सफ़ा कयूं। त असांखे ॿुधायो वियो त भई सवलो थींदो त तव्हां निकिरी वञो हितां, छाकाणि अञा ताईं त हिंदुनि खे कोन झलियो अथऊं, पर ख़बर न आहे। ख़ैर असांखे ट्रेन में विहारियऊं त मुंहिंजो फादर त ॿिए कंहिं गाॾी में हुआ, मुंहिंजी मदर बुरको पाए, कारो बुरको पाए लेडीज़ कंपार्टमेंट हुई ऐं मूंखे बुरके जे अंदरि विहारे छॾियो भई जीअं ॾिसणु न अचे ॿारु। ख़तरनाक ॻाल्हियूं हुयूं। सभिनी खे जंहिं जंहिं स्टेशन ते बीहूं सरदार लहो हेठि, जेके नॉन मुस्लिम लेडीज़ हुयूं लहो हेठि, ऐं चई नथो सघिजे, ॿुधाए नथो सघिजे उन्हनि सां ज़ालुनि सां कहिड़ी हालति थी। लिटरली इंग्लिश में चइबो आहे ब्रेस्ट वर बीइंग लॉप्ड ऑफ, चॉप्ड ऑफ। इहो नज़ारो कंहिंखे विसरंदो, कॾहिं कोन विसरंदो। ख़ैर अची पहुतासीं, असां त नंढा हुआसीं, भई घर पहुतासीं, पर इहे ॻाल्हियूं अहिड़ियूं हुयूं जो हद थी वई। जॾहिं घर पहुतासीं लारकाणे में त मां ॾिठो
त मुंहिंजी मदर घर जूं नंढियूं नंढियूं शयूं जेके आहिनि से वेठे विकियईं। त मूं चयो भाभी छो था विकिणो? चयईं बाबा ॾिसो असांखे हलिणो आहे हितां। डैडी त वियो आहे वापसि हुते मुंबई में हलिया विया आहिनि ॾिसण लाइ कमुकारु, असां बि था कंदासीं। 3-4 ॾींहं 5 ॾींहं हलिया। तंहिंखां पोइ जेके मुस्लिम लेडीज़ हूंदियूं ईंदियूं हुयूं हुते घर पहिरीं, उन्हनि चयो अदी असां तोखां हाणे छो ख़रीद कयूं? भई छो? हाणे तव्हांखे छॾे त वञिणो आहे इहो, असां पोइ खणंदासीं। तंहिंखां पोइ असांखे ख़बर पई भई हाणे असांखे हलिणो आहे। त लाड़काणे मां 4-5 सिंधी फैमिलीज़ हिकिड़ो गाॾो करे इंटर क्लास हूंदो हुते, त उन में सभई विया वेठासीं। लाड़काणे खां आयासीं सखर। त उते बि असांखे चयूं त भई कोई बि दरवाज़ो न खोलींदो, ठक 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 घणी ॾींहं थी हली आयासीं सखर। सखर में 3-4 ॾींहं रही, 3-4 फैमिलियूं ॿियूं बि हुयूं ऐं उतां वरी सॼो हिकिड़ो गाॾो कयोसीं जेको कराची हलियो। उहा ॾाढी ख़तरनाक ट्रैवलिंग हुई। मतिलबु इहो सॼो ट्रेन जे थ्रू तव्हां ट्रेवल? असां सॼो ट्रेन जे थ्रू, छाकाणि त उन ॾींहं में रस्ता एॾा कोन हूंदा हुआ, न को जेको अॼुकल्ह असां कार्स वग़ैरह बसिस ॾिठूं था उहे बि कोन हूंदियूं हुयूं। त सॼो सफ़र ट्रेन जो हूंदो। हिंदुस्तान में उन्हनि ॾींहंनि में, पाकिस्तान हाणे थी वियो, त ट्रेन सुठी हलंदी हुई, काई तकलीफ़ कान हूंदी। त ट्रेन में असांखे ॿुधायो त असुलु न खोलिजो। हिकिड़े हंधि शायदि मां सम्झां थो त कंहिं लेडीअ छड़ी खिड़की खोलियईं, जीअं खोलियईं त ॿाहिरां हथु आयो हीअं चाकू, काट देंगे मार देंगे ना, सभई उहे हिंदी में वेठे ॻाल्हायूं, उर्दू में वेठे ॻाल्हायूं। तंहिंखां पोइ असांखे ख़बर पई त इहे जेके माण्हू हुआ से लोकल सिंधी मुस्लमान कोन हुआ, से जेके उतां जा माण्हू आया हुआ लखनऊ जा या उन पासे जा, उन्हनि जी सॼी मस्ती हुई। ख़ैर अची पहुतासीं कराचीअ में। त असांखे वञिणो हो बाई शिप। त मदर छा कयो त उन्हनि असां स्लीपर पाईंदा हुआसीं, चंपल कोन हूंदा बि असां कोन पाईंदा हुआसीं। त स्लीपर जी खुड़ी काफ़ी वॾी थींदी, त खुड़ियूं खोटराए उन खां मोचीअ खां अलाए छा वधे, पोइ ख़बर पई त भई सोन भरियो अंदरि उन में, भई ॿार हिन जो केरु ॾिसंदो। त उहे असां अची पहुतासीं धके ते। कारा पारा करे जहाज़ हो, थोरा पैसा वैसा खाराए, बाक़ी माण्हू त वञी वेठा डेक ते। असांखे कैबिन मिली, थोरी राज़ी ख़ुशी सां 3 ॾींहंनि जी जर्नी हुई आहे कारा पारा जहाज़ समुंड जी। ॿियो कंहिं तकलीफ़ कान आई, खाधो पीतो पाण सां खणी आयासीं। जॾहिं मुंबई में लथासीं, मुंहिंजो फादर त अॻियां अची विया, सामान लथो, उन्हनि खे अचिणो हो, भई हुननि खे जहाज़ आयो आहे त वठणु ईंदा, ख़बर न आहे। मुंहिंजी मदर वेठी ऐं मां बि वेठो हुउसि। मुंहिंजो भाभी बुख लॻी आहे, चई बियानी थी वठि। बियानी हूंदी, 2 आना गॾु हूंदा उन ॾींहंनि में। मुंहिंजी वठी आहे त उन में 2 केला, हिकिड़ो चकु मिलंदो, उहो खाधोसीं। थोरो अंधेरो थियणु लॻो, कोन आया त थोरी उणितुण थी लॻी पई। त ओॾी महिल हिकिड़ो सॼणु, मां सम्झा भई सम्झो त संत थी विया असांजे लाइ, नालो नानक मोटवाणी, चिकागो रेडियो वारा हुआ। त उहे असांखे, मुंहिंजे मदर खे सुञाणंदा हुआ नानक मोटवाणी। चई सावित्री तूं छा थी वेठी करे हिते, किथे आहे हू? चई आया कोन। चई ठीकु आहे, सामान किथे आहे तुंहिंजो? हीउ सामान बि काफ़ी हो। चई तव्हां असांजे गाॾीअ में वियो। मूंखे अञा ताईं यादि आहे, स्टूडी बेकर कारे रंग जी हूंदी कार। त चई सामान मां लारी में रखायां थो, तव्हां असां सां अचो। सिधो असांखे वठी हलिया पंहिंजे गेस्ट हाउस में, खार में, ज्ञान घर में। त 10 बजे राति खण ताईं मुंहिंजो फादर बि अची विया। उनखे ख़बर हुजे ॿियो कोई न त हिते ई वेंदा। पोइ अची ख़बर पई भई त हीउ नानक मोटवाणी जॾहिं बि सिंध मां कराची मां जहाज़ ईंदो हो त शाम जो अटकल सिज लथे, भई सभु माण्हू निकिरी वञनि, जेको कोई बि बचंदो हो हुते त उन्हनि खे पंहिंजे गेस्ट हाउस में ई वठणु रखंदा। त अहिड़ा माण्हू हुआ, अहिड़ा फ़रिश्ता हुआ जिन असांखे मदद कई। रिश्ते में थोरा हुआ त असां उन्हनि गेस्ट हाउस में 2 महीना रहियासीं। तंहिंखां पोइ शिफ्ट कयोसीं कल्याण कैंप में। तंहिंखां पोइ जॾहिं त कल्याण कैंप में आयासीं त लंबी बैरक हुई, उन में चयूं भई चादरूं लॻायो ऐं हे हिकिड़ो टुकड़ो तव्हांजो अथव। काकूस कोन हूंदा, कुझु कोन हूंदो, पर तॾहिं बि सभु तकलीफ़ूं सठियूंसीं, कम खे हलायोसीं ऐं अॻिते वधियासीं। वॾी ॻाल्हि इहा। ब्रिगेडियर साहब, तव्हां हिकिड़ा ब्रिलियंट स्टूडेंट रहिया हुआसीं, थोरो घणो हा। त तव्हां चाहियो हा त डॉक्टर बणिजी सघो हा, इंजीनियर बणिजी सघो हा, CA करे सघो हा, पर तव्हां आर्मी जॉइन करण जो ई वीचार कीअं कयो?